नाज़रीन ख़बर असां शेयर कंदासीं। घोटकीअ में वधंदड़ बदअमनी, लाक़ानूनियत, अगवा, फुरन ऐं क़त्ल वारियुनि वारदातुनि ख़िलाफ़ जिस्कम तरफ़ां शेल्टन होटल बाईपास खां पाकिस्तान चौक ताईं अमन रैली कढी वई। रैलीअ जी क़यादत नसरुल्लाह कलादी, कामरेड रशीद सिंधी, कमाल महर, लाल बख्श घोटो, रईस अलावसायो घोटो, मन फ़कीर घोटो, एहसान कलादी, वहाब सातो ऐं ॿियनि कई। जिस्कम तरफ़ां घोटकी ज़िले में बदअमनी, अगवाकारनि ऐं बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल करण वारे वाक़िअनि ख़िलाफ़ घोटकीअ जे शहरनि, ॻोठाणनि, सान्यावंद, धुरियुनि, सहाफ़ियुनि तोड़े हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। रैलीअ खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त बदअमनीअ जी हिन भड़कंदड़ बाहि में घोटकी वासी पंहिंजे घरनि अंदरि बि महफ़ूज़ न आहिनि। शहरी शहर अंदरि क़त्ल पिया थियनि। घोटकी पुलिस अमन अमान कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। अगवाकारियुनि जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। क़बीलाई झेड़नि जी आड़ में तालीम याफ़्ता माण्हू ऐं मासूम ॿारनि खे बि क़त्ल कयो पियो वञे। उन मौक़े ते जिस्कम जे अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, जी बिल्कुलु, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां घोटकी शहर में, जिते जिस्कम पारां हिकु अमन रैली कढी वई आहे। असां सां जिस्कम जा अॻवान मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, ही जेका अगवा बराए तावान ऐं क़त्लो गारत रोज़ बरोज़ जो मामूल बणिजी विया, आख़िर इन जो ज़िम्मेवार केरु आहे? इन जो ज़िम्मेवार असीं रियासत खे सम्झूं था। रियासत जी ज़िम्मेवारी आहे, उहा असांखे फ़ी माण्हू खां टैक्स वठे थी, त उनखे तहफ़ुज़ ॾियणु उन्हनि ते ई असांखे हक़ आहे। उन्हनि ते इहो हक़ थिए थो त उहे असांखे अवाम खे तहफ़ुज़ ॾियनि। घोटकी ज़िले जी 17 लख आबादी आहे। हीउ मासूम हिन कहिड़ो ॾोह कयो मोहम्मद अज़ीम ऐं हिन वक़्तु हे बि बाज़ियाब न आहे थी चुको। कल्ह मासूम न्याणियूं बड़ी बेदर्दी सां क़त्ल थियूं। असां यकीन ॼाणो ईअं महसूसु थियो, सॼी राति मूं निंड न कई। ईअं लॻो त जीअं मुंहिंजा पंहिंजा बचा हुजनि। मां उन जेके कैफ़ियत गुज़री, मूंखे ईअं लॻो असांजा ॿार बि हले घोटकी शहर ईंदा हले, बचंदा हले न। रियासत जी जेकॾहिं चाहे त अमन हिकिड़े कलाक में कराए सघे थी। 3 अरब जेके मिलिया उहे कंहिंजे खाते में विया, कंहिंजे बोरची खाने ते ख़र्च थियनि था, को पुछाणो कोन्हे को। असीं निंदणका लॻा पिया आहियूं। कराची खां 2 नंबर ते टैक्स ॾींदड़ ज़िलो आहे। शहर तरफ़ जेके बि दाख़िल थींदड़ रस्ता आहिनि, किथे बि पुलिस जी चुरपुर नज़र न आई। मां तो सम्झां त इन जो मुकमल तौर ते ज़िम्मेवार हितां जी रियासत आहे ऐं हितां जा चूंडियल हुकुमरान आहिनि। असां सम्झूं था पिया त हितां जे चूंडियल हुकुमराननि खे ऐं हितां जी जेका रियासत आहे उनखे हिते रहण जो को बि अख़्तियार न आहे। हिते जी जेको आहे SP खे हिते रहण जो को बि अख़्तियार न आहे। असां मुकमल तौर ते लावारिस बणियल आहियूं। हाणे त असांजा मासूम ॿार जेको आहे धाड़े 10-12 किलोमीटर अची करे असांजा मासूम ॿार खयूं थो वञे। असांजे जेको आहे शहर में उहो दहशतगर्दी कयूं थो वञे। हिते पुलिस जेको आहे मुकमल तौर ते ख़ामोश तमाशाई भरियल आहे। हा, जॾहिं वाक़ियो थिए थो त पोइ कलाक खां पोइ अची करे वरी जेको आहे हाणे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, जेके बि मासूम ॿार आहिनि, 14 जवाबदारनि ते FIR थी आहे। हिकु बि FIR हुन जवाबदारनि पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। अॼु जीअं सिंध क़ौमी महाज जी ही पुरअमन रैली आहे, इन जो मक़सदु इहो आहे त असां अमन चाहियूं था। ही घोटकी वासी अमन चाहिनि था। जेको घोटकी में हे कुफी वारो किरदारु आहे, कल्ह 2 मासूम जेके नी उहे क़त्ल थिया नी हेॾी बेदर्दी सां। उनखां अॻु में हो बुशरा बेबी जेकी आहे क़बाइलियत में ख़तमु थी वई आहे। असां इहे नथा चाहियूं। असां रियासत खे ॿुधायूं था, असां इंतिज़ामिया खे ॿुधायूं था त बाबा असां इहे नथा चाहियूं। तव्हां हे क़बाइलियत छो था कयो? हे माण्हू एॾा छो था मारायो? तव्हां असांजी टैक्सियुनि मंझाऊं जदीद हथियार वठो था, जदीद गाॾियूं अथव, तव्हां छो था वठो पोइ इहे? छो था असांजी टैक्सियुनि मां तव्हां पघारूं खणो? छो था तव्हां इहे आसाइश में रहो? हिन रियासत खे, हितां जी इंतिज़ामिया खे इहे ॿुधाईंदासीं त असां शऊरी माण्हू असां चुप न करे वेंदासीं। असां पंहिंजो दर्द जेको आहे हिन माण्हुनि जो जेको आहे उहो असां जेको आहे त खयूं सीने में घुमंदा वठंदा हूं। असां अमन सां न वेंदासीं जेसि ताईं असांखे अमन न मिलंदो। पोइ बि जस ॾींदुसि हिननि सान्यावंदनि खे जेकी मुख़्तसिरी सही पर रोडनि ते निकिरी घटि में घटि हक़ ऐं सच जो आवाज़ु बुलंद कयो अथनि। तव्हां चौधारी घोटकी जे ॾिसो, अॻे घोटकी में जेके बि मेन रस्ता आहिनि, लंघ जेके घोटकी जा आहिनि, उते चेकिंग थींदी। उते पुलिस जूं पिकेटियूं हूंदियूं, पुलिस जूं चौकियूं हूंदियूं जेकी चेकिंग कंदा। हाणे ॾोहारी आज़ादाना तरीक़े सां शहर में अचनि था, वारदात करे हलिया वञनि था, उन्हनि खे कोई रोकण वारो कोन्हे। हिन अॼोकी जी रैली जो मक़सदु इहो आहे, जेको सिंध में अमन अमान जो जेको आहे तबाह कयो वियो आहे, असांजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। 5 ॾींहं अॻु में जेको आहे सावंत बिरादरी ते हमलो थियो ऐं हुन में असगर अली थईम जेको शहीद थी वियो ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो हितां जा मासूम जेका अॻवान लेगारी बिरादरी जा उनखे क़त्ल कयो। असांजी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे, MP MN खे इहा असां चिता था ॾियूं, तव्हांखे सिंध जो आवाम असेंबलियुनि में ऐवाननि ताईं पहुचायो आहे। तव्हां सिंध जो अमन जेको आहे बहाल न कयो वियो, सिंध जो अमन बहाल न कयो वियो त सिंध जो आवाम तव्हांखे लितर ऐं पादर हणंदो। ऐं
वॾेरनि जागीरदारनि सरदारनि जा नंबर ट्रेस्ट कराया वञनि त ख़बर पइजी वेंदी धारियलनि सां कंहिंजो राब्तो आहे, इन्हनि जा धारियलनि जा सहूलियतकार घोटकी में कहिड़ा कहिड़ा आहिनि। असां चऊं था असांखे तरक़ियाती कम न खपनि, असांखे तरक़ियाती कम न खपनि, असांखे अमन खपे। सिर्फ़ु उन्हनि जा जेके चिमचानी उहे मज़मत फेसबुक ते लिखनि था, छा पाण फेसबुक नथा हलाइनि चूंडियल नुमाइंदा? छा उन्हनि वटि आइडियूं न आहिनि? बिल्कुलु आहिनि, उहे सभु कुझु ॾिसी रहिया आहिनि, पर उहे दरगुज़र कनि था त हीअ आवाम छिरो विछर हुजे, ईअं हुजे। असां जेको आहे पंहिंजो पेट पालियूं, असां इवननि जा मज़ा मारियूं, इवननि ते वेठा हुजूं। जी नाज़रीन, ही हुयो जिस्कम जे अॻवाननि जो मौक़िफ़, अवां पाण ॿुधो। हिननि जो चवणु आहे त असांखे रोड रस्ता न खपनि ऐं असांखे घोटकी शहर में क़त्लो गारत न खपे, असांखे अमुन खपे। ऐं असां SSP घोटकी खे बि इहा अपील कयूं था त असांजे ज़िले घोटकी में अमुन बहाल क़ाइमु करायो वञे। कैमरामैन फुरकान हैदर सां गॾु मोहम्मद अली संगड़, आज़ाद न्यूज़ घोटकी।